नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात सुमारी पढ़ो बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंजा दोस्तों अजीजों बुजुर्गों भाइरों अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस में जा अवांजे सामू हिकड़ी आयत तिलावत कई आ। दुआ है अल्लाह तबारक व तआला मू नाचीज़ ऐं गुनहगार खां जेको चवराए अल्लाह से अवां नेकोकारन दीनदारन के जेको बुधराए अल्लाह से उन मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए। गुफ्तगू मुखे घणी करनी हुई पर मौलाना सिराज अहमद अब्बासी साहब स्टेज ते जलवा अफरोज आहिनि सो मां पंहिंजी गुफ्तगू के इंशाअल्लाह मुख्तसर करण चाहियां थो। हिन आयत जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु ईमान वारन बानन कलमे वारन के एक थोरो याद कराए थो। अल्लाह से फरमायो त मां मोमिनन जे मथो वडो थोरो कयो आ। जमीन भी अल्लाह से पैदा फरमाई आसमान भी अल्लाह से खलक्यो सिजो ऐं चंद्र सितारा रब करीम खलक्या पर अल्लाह कुरान में जिक्र फरमायो पर थोरो न चए। जन्नत दिने हूरा कसूरा उनमें अल्लाह से कुरान मजीद में जन्नत जो जिक्र क्यों पर रब थोरो न चयो। कुरान मजीद जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु थोरो इन गाल के फरमायो जो रब करीम फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रब फरमायो तो मां मोमिनन जे मथो वडे में वडो थोरो कयो आ जो मोहम्मद रसूलुल्लाह जी हस्ती मोकली थम। छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियों शिरक बिदत बियूं रसूमात हुयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियों न इंसान के न्याणीअ जी का खबर हुई, इंसान के न अब्बे जी का खबर हुई, न अम्मा जी का इज्जत जी खबर हुई। नबी जे अचण खां पहिरियों इंसान जी जिंदगी जानवरन वारी जिंदगी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया त दुनिया वारन के जीण जी खबर पई।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियों न्याणियुनि जे मथों ज़ुल्म थींदा हा, न्याणियुनि खे ज़िंदा दफनायो वेंदो हो, एतिरा कलूर न्याणियुनि सां कया वेंदा हा। मुंहिंजो महबूब नबी जॾहिं आयो, दुनिया वारनि खे सम्झाए त न्याणियूं दफन करण जे लाइ पैदा न आहिनि थींदियूं, न्याणियूं पालण जे लाइ पैदा थींदियूं आहिनि। न्याणियुनि जी इज़त जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया वारो जेकॾहिं तव्हांखे पुटु ॼमे, जे तव्हांखे पुटु ॼमंदो, दुनिया वारा तव्हांखे मुबारकूं ॾींदा, पाड़े वारा तव्हांखे मुबारकूं ॾींदा, मिट माइट तव्हांखे मुबारकूं ॾींदा, दोस्त या बाब तव्हांखे मुबारकूं ॾींदा, पर मां मोहम्मद उन माण्हूअ खे मुबारक अध में ॾेई छॾियां थो जंहिंजे घर में न्याणी पैदा थींदी, मां मोहम्मद उन खे अध में मुबारक ॾेई छॾियां थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणियुनि जी इज़त सेखारी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न्याणियुनि जो क़द्र सेखारियो आहे। हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, मुंहिंजो महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिता, हिकिड़ी औरत छातीअ सां न्याणी लातियूं बीठी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जॾहिं उन औरत जी नबीअ ते नज़र पई आहे, अर्ज़ करण लॻी, अल्लाह जा रसूल कुर्बान साईं 3 ॾींहं थिया आहिनि, मां खाधो कोन खाधो आहे, छातीअ में बुख जे करे खीर नथो अचे, जंहिंजे करे न्याणी बि बुखां थी काटे। मुंहिंजा सोना नबी कुझु घर में अथव त इनायत फरमायो। मुंहिंजो महबूब नबी यकदम घर जे अंदरि दाख़िल थिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीका के फरमायो, मां इंदक या आयशा, आयशा तो वटि छा पयो आहे? अम्मा आयशा जवाब में चयो, लैस इंदी इल्ला तमरतन वाहिदा, मुंहिंजा सोना नबी तव्हां जे रोज़े खोलण जे लाइ हिकिड़ी खारक पई आहे, ॿियो त घर में कुझु कोन्हे को। मुंहिंजे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आयशा मां मोहम्मद रोज़ो पाणीअ ते बि खोले सघां थो, इहा खारक ॾे त हिन न्याणीअ जी माउ खे ॾियां। जॾहिं उन न्याणीअ जी माउ खे मुंहिंजे महबूब नबीअ खारक ॾिनी आहे, फशक्कतहा निस्फ़ैन, उन टुकड़ा ब करे हिकु पंहिंजे वात में विधो, हिकु न्याणीअ खे चूसण जे लाइ ॾिनई। मुंहिंजे महबूब नबीअ मंज़र ॾिठो पए, अम्मा आयशा सिद्दीका मंज़र ॾिठो पए। मुंहिंजे सोने नबीअ फरमायो, आयशा जेको इहे तकलीफ़ां बर्दाश्त करे न्याणीअ जी पालना कंदो, वरी सोने भले घर में परणाईंदो, मां मोहम्मद ज़ामिना त रब खां जन्नत वठी ॾींदोमांसि। हिन न्याणे जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज्जत सेखारी। नबीअ जे अचण खां पहिरियों न्याणियुनि सां जेके ज़ुल्म थींदा हा, उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तबलीग सां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत सां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण सां उहे न्याणियुनि जे मथों ज़ुल्म बंद थी। इहो नबी असांखे मिलियो, एॾे मान ऐं शान वारो नबी मिलियो जो दुनिया वारो मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ पूरी कायनात गॾु थी करे नबीअ जी तारीफ़ करे। तारीफ़ करण पंहिंजी जात, मुकम्मल करण पंहिंजी जात, पर नबीअ जी तारीफ़ जो हक़ बि अदा नथा करे सघनि। एॾे मान ऐं शान वारो नबी जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कंहिं उज़्वे ते ॻाल्हायूं त बि इन जे लाइ टाइम खपे, पर टाइम इंतहाई मुख़्तसर आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबिया हज़रत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु, वॾो जंगी जो जवानो, वॾी हुनखे महारत ही जंग विढ़ण जी। हिकिड़े दफ़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत खालिद बिन वलीद के सॾु कंदे फरमायो, खालिद ओरे ता। हज़रत खालिद बिन वलीद आयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं हाज़िर थियो। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत खालिद बिन वलीद खे टोपी तोहफ़े जे तौर ते ॾिनी। हदियो करे मुंहिंजे सोने नबी खालिद बिन वलीद खे टोपी ॾिनी। फरमायूं, खालिद इहा टोपी पाए करे तूं दुश्मन सां मुक़ाबिलो कजाएं, रब तुंहिंजी हर जंग में रब तुंहिंजी मदद कंदो। हज़रत खालिद बिन वलीद टोपी वरिती, पाए करे कुफार सां मुक़ाबिलो कंदो आहे, हर जंग फतह कंदो आयो। हिकिड़े दफ़े मुंहिंजे सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हज़रत ख़ालिद बिन वलीद के हिकड़ी जंग ते मोकिलियो आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद जल्दी कई आहे, तैयारी कंदो पियो आहे। पटको त ॿधे पर नबीअ वारी टोपी घर जे अंदर विसरी वई आहे। जंग जे मैदान ते पहुतो आहे। मुहासिरो शुरू थियो आहे, कुफार सां मुक़ाबिलो शुरू थियो आहे, लड़ाई शुरू थी आहे। हलंदी जंग यको जंग हलंदी पई आहे। हज़रत ख़ालिद बिन वलीद जी ख़बर मके ताईं मदीने ताईं पहुचे पई तो जंग फतह नथी थे, न मुसलमान खटन था न काफर खटींदा पिया आहिनि। वॾो मुआसरो हलियो आहे, वॾो टाइम गुज़री वियो आहे। माण्हुनि ताईं ख़बर आई त ख़ालिद बिन वलीद खे छा थी वियो आहे जो जंग फतह नथो करे सघे। आख़िर ॻाल्हि हलंदे हलंदे हज़रत ख़ालिद बिन वलीद जी घरवारे ते ख़बर आई। घरवारी सोच में आ त मुंहिंजे मुड़स खे छा थी वियो आहे जो जंग फतह नथो करे। अॻ में त जाॾे वेंदो हो जल्दी मोटी ईंदो, एॾो टेम लातो त जंग फतह नथो करे सघे। घर जो कमकार भी कंदी पई आहे। कंदे कंदे हुन जी टोपी ते नज़र पइजी वई हज़रत ख़ालिद बिन वलीद जी घरवारी जी। मदीनो खाली हो, को मानू वगैरह कोन हो। सोचे तो मुड़स ताईं टोपी किया पहुंचाया, को मानू नजर नथो अचे। आखिरकार बापर्दा थी करे बुरको पाए करे पंजो सजो जिस्म ढके करे घोड़े ते सवार थी करे हज़रत ख़ालिद बिन वलीद ताईं ईंदी पई आहे। हर जंग जे मैदान ते हज़रत ख़ालिद बिन वलीद जी घरवारी जॾहिं पहुती आहे, ख़ालिद बिन वलीद जे जॾहिं वेझो वई, ख़ालिद बिन वलीद सोचियो आहे को औरत जे रूप में दुश्मन मता मुंहिंजे मुसलमाननि ते हमलो करे। हज़रत ख़ालिद बिन वलीद परे खां तलवार ओलारी आहे। ख़ालिद बिन वलीद जी घरवारी चवंदी पया ख़ालिद तलवार न हण जाए, मांखे अॻिते अचण दे। हज़रत ख़ालिद बिन वलीद जी घरवारी जॾहिं साम्हूं पहुती आहे, ख़ालिद बिन वलीद फरमायो केरु आहे? चवण लॻी मां तुंहिंजी घरवारी आहियां। हज़रत ख़ालिद बिन वलीद फरमायो तूं घर जे अंदरि बंद हुजे आ, तूं हेॾे काॾे आई आहे? इहो जंग जो कमु मर्दनि जो आहे, तूं औरत हेॾे काॾे आई आहे? ख़ालिद बिन वलीद जी घरवारी चवण लॻी टोपी विसारे आयो है, टोपी पुजाइण आई आ। हज़रत ख़ालिद बिन वलीद टोपी वरती आ, पटको लाए टोपी पाए करे वरी पटको बदी कुफार सां मुक़ाबिलो कयई। रिवायतुनि में ईंदो पियो आहे हज़रत ख़ालिद बिन वलीद जी घरवारी अञा टोपी मुड़स ताईं पुजाए मदीने पहुती कोन ही त पोयों मुसलमाननि जे फतह जा ऐलान थी विया। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। इन टोपीअ जो भी कमाल हो, पर किन रिवायतुनि में ईंदो आहे त उन टोपीअ में मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक बदल। हे नबी असां के एडे शान ऐं मान वारो मिलियो, एडे मान ऐं शान वारो नबी तो ऐं असां के मिलियो। अॼु उन नबीअ जो तव्हां खे तरीक़ो नथो वणे, उन नबीअ जी सुन्नत तव्हां खे नथी वणे। रबील अव्वल जो महीनो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो महीनो आहे। इन में यो तवा असा के पैगाम मिले थो त दुनिया वारो मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी क्यों। रब फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। रब फरमायो मुजा सोना नबी तोखो कौम पूछे थी, तोखो मानू पुछन था त असा अल्लाह जा वेझा किए थो, रब असा जो दोस्त किए थे। मुजा सोना नबी तू चवे ने फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह, तवा मां मोहम्मद जी ताबेदारी क्यों त रब तवा जो दोस्त। रब सां दोस्ती या रब जो कुर्ब हासिल करण चाहियो था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो। एडे मान ऐं शान वारो नबी तवा असा के मिलो। मां केड़े मौजूअ ते नबी जे ते गाल्हायां। हज़रत अली अल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अली अल मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबा इकराम के एकड़े दफे दावत कई त मुजी दावत खाई वणो। साईं जन वेठा मां के मुनासिब ना है, साईं जन के बीजा ते भी वणो आ, सो मां आखिरी गाल हमारे सामने बयान किया तो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु साहबा इकराम के दावत कई त मुजी दावत खाई वणो। साहबा इकराम उन टाइम ते पहुता जी
दस्तरखानो मेरो हो। साहबा इकराम पाण में गाल कई त हज़रत अली साईं जो हे दस्तरखानो तो मेरो आहे। जॾहिं हज़रत अली साईं आयो साहबा इकराम चयो अली तो बस दस्तरखानो नओं भी कोन हो जो पुराणो विछाए करे अची तो अॻियां रखियो आहे। हज़रत अली साईं फरमायो ठीकु आहे मां साफ़ करे थो अचां। साहबा इकराम समझो तो अली धोराईंदो वरी वो सुकंदो वरी पोइ असांखे मानी मिलंदी। चयो अली बुख माराईंदे। हज़रत अली साईं फरमायो तरसो कपड़े जो दस्तरखान। हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु वो दस्तरखानो वेड़े सेड़े बरंदड़ तनूर में वनी उछलायो। झट गुजरी त वो सागो दस्तरखानो कढी करे हज़रत अली साईं छंडे करे साहबा इकराम जे अॻियां विछायो। साहबा इकराम हैरान थी विया। अली बाहि त कपड़े जे पोयों उल्लो हुंदी आ, बाहि त कपड़े के साण में देरी न कंदी आ। अली छा मंज़र आ, तू यो कपड़ो बरंदड़ तनूर में विधो बरंदड़ बाहि में विधो पर इन कपड़े के बाहि असर ही न कयो। अली छा मामलो आ? हज़रत अली साईं फरमायो तव्हां मानी खाओ इन मामले के छड़ियो। साहबा इकराम अर्ज़ कयो अली ज़रूर बुधाए। अली छा मसलो आ बुधाए त साईं। कपड़ो तो बाहि बरंदड़ में विधो पर उनके बाहि असर न कयो। मुझे सोने अली फरमायो हिकड़े दफे मां पंहिंजे नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दावत कयम। मुझो सोनो नबी जरे आया ता मुखाई करे इन दस्तरखाने सा मुझे महबूब नबी रहमत वारा हथ मुबारक उग्या। मां अली के पतो हो, मां अली के यकीन हो जै दस्तरखाने के मोहम्मद रसूलुल्लाह हथ लगंदा उनके बाहि असर ही कोन कंदी। इन दस्तरखाने के मुझे सोने नबी जा हथ लगल आ जंहिंजे करे मां अली बाहि में विधुम इन जे करे कपड़ो न सड़े। तो मुझा दोस्तों अजीजो ये हथ रहमत वारा दस्तरखाने के लगन था तो दस्तरखान न थो सड़े। मुझा दोस्तों अजीजो एडे माने शान वारो नबी मिलियो। कंहिंखे केड़ो किताब मिलियो, कंहिंखे तौरेत मिलियो, कंहिंखे इंजील ज़बूर मिलियो। तूं असां भागन वारा हूं जो रब रहमत वारो कुरान ॾिनो। बेली इन शय जो कदर कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवां असां ॾे आया जिंदगी गुजारण जो तवां असां के तरीको सिखारियो, तवां असां के नमूनो सिखारियो। उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम ते हलंदासे, नबी जे सुन्नत जे मुताबिक जिंदगी गुजारींदासे त रब तवां सां दुनिया में भी राज़ी थींदो, आखिरत में भी राज़ी थींदो। मां जेको चयम अल्लाह मुझे चवण के कबूल फरमाए। व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।